SDO सेप्को राणीपुर कुर्बान बबर लाइन सुपरिटेंडेंट गुलाम मुस्तफ़ा शेख परवेज़ ऐं ॿियनि खे साण करे सूबो देर शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि ऐं कॉलोनियुनि में कार्रवाई करे बाज़ार में लॻल बिजली जा गैर क़ानूनी कनेक्शन काटे तारूं लाहे छॾियूं। इन मौक़े ते SDO सेप्को राणीपुर मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु सूबो देर में कुंडो सिस्टम ख़त्म करे गैर क़ानूनी कनेक्शन ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। कोशिशि आहे त सूबो देर खे केबल सिस्टम मियाणियूं ऐं लोड शेडिंग ते ज़ाब्तो अचे। कोटनी जी वसां कोट बगड़े शहर जे भुट्टा महल में पहुरे गुलाम अली ऐं शफ़ी मोहम्मद शेख जे घरनि खे बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻण सबबि घरनि में पियल हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब मिसकीन आहियूं, बाहि में अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। हुन ज़िले चेयरमैन शहरयार वसाण तक जे MNA नफ़ीसा शाह, MP मनोहर अली वसाण ऐं DC खैरपुर खे अपील कई त उन्हनि जी मदद कई वञे। सूबो देर तालुके खे पाणी फराहम कंदड़ फैज़ नहर में 1 महीने खां पाणी बंदि थियण ख़िलाफ़ आबादकारनि पारां लाड़काणो सूबो देर रोड ते मंडी मटायो पुल ते 2 कलाकनि लाइ धरणो हंयो, जंहिं करे ट्रैफिक ब्लॉक थी वई। वॾे तइदाद में आबादकारनि सिठार जामाने जे सुकल पेट में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि जमाल महमूद खोड़ो, साहिद ज़ाहिद सामटियो ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 1 महीने खां फैज़ नहर बंदि आहे। सॼी सिंध जा सभु केनाल खोली विया आहिनि, पर करप्ट इंजीनियर राजकुमार पैसनि ते मिटी पठाण डंपर वारनि खे विकिरो करे ॾिनी आहे, जंहिं करे फैज़ नहर ते बीठल लखें एकड़ फसल सुकी सड़ी रहियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त करप्ट इंजीनियर खे गिरफ़्तार करे हटायो वञे। कंदकोट में सिंध मां खंबे गुम कयलनि जी बाज़ियाबी लाइ ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताली कैंप जारी रखी वई। बुख हड़ताल कंदकोट में 168 कलाकनि ताईं सिंध मां खंबे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ सिविल सोसाइटी तरफ़ां ॿिए ॾींहुं बि घंटा घर चौक ते बुख हड़ताल क़ाइमु कई वई। बुख हड़ताल ते वेठल नसीबुल्ला खोसे, देशी दीन मोहम्मद खोसे ऐं ॿियनि चयो त कंदकोट मां डॉक्टर अब्दुल फताह खोसे खे 4 साल अॻु खंबे गुम कयो वियो। उनजे घर में अॼु बि मातम बरपा आहे। उल्हासनगर जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बि माण्हू खंबे गुम कया विया आहिनि। हुननि चयो त 6 ॾींहंनि ताईं बुख हड़ताल जारी रखंदा, मुतालबा पूरा न थिया त मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk